अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत से होंगे। सिंध जा मोती आऊं तांजे मेज़बान बनाने नेमन ही बस हिन बस जो एक्सीडेंट ही बस जो नंबर ता दिसो पिया हिन जो एक्सीडेंट थियो है साहिब समा मटियारी बस आऊं तांखे दिखारे रहे हैं। बाकी जख्मीन ऐं हिन जी सूरत हाल तांखे सी बुधाईंदा कुछ देर में। बस जो ट्रॉलर से टक्कर थियो है। ही बस जी तई अगी हालत दिसी सको था, फ्रंट जी जका हालत है। एन बस या कुछ मुसाफिर है ना इते भा बस जा मुसाफिर के है ना इते घना है इते इंतजामिया मा SHO मटियारी इते मौजूद है। पोजीशन तई दिसी रहे आयो। बस जी हालत तमाम घनी खराब। बस किथा पे आई किए पे आई इन जी तफसील ताके बाद में दींदस। इन का अलावा जैसे जे ट्रॉलर से टक्कर थियो है उन जो नंबर असी TLZ 089 ही राना दाऊद समी खान है को के दोस्त फोन कयो है नंबर ते न ठीक है ठीक है। असीं वधीक तफ़सील जेको आहे SHO शाहज़मा चांडियो साहब आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। केरु हिते पंहिंजो मुसाफ़िर केरु आहे ॿियो हिते जेको चाचा किथां कहाँ से आ रहे हैं? हैदराबाद से आ रहे हैं। कहाँ जा रहे थे? शेदातपुर जा रहे थे। कुछ है कैसे हुआ एक्सीडेंट? कुछ है जहन में? कोई पता नहीं, हम ऊपर बैठे थे भाई। आप छत पे बैठे हुए थे? कितने मुसाफिर थे गाड़ी में? तकरीबन 50-60 आदमी थे। 50-60 आदमी थे। क्या समझते हैं कोई लोग मरे भी हैं? नहीं मरे नहीं, अल्लाह मरे नहीं है, जख्मी है। अच्छा जख्मी काफी हुए हैं। जख्मी कितने अंदाजन? तकरीबन 10-15 आदमी जख्मी हो गए हैं। आप कहाँ शेदातपुर जा रहे थे? अच्छा आगे ट्रॉलर से ही टक्कर हुआ है? हाँ ट्राले से। तो आप क्या समझते हैं कोई ड्राइवर की गलती या कोई ऐसा वाले की बोल रहे हैं गलती है बहुत। अच्छा हाँ ये अचानक ब्रेक मारी है उसने। ट्रॉलर ये सुबह से खड़ा हुआ है? ट्रॉलर सुबह 9 बजे से खड़ा हुआ है। अच्छा व्यूअर्स SHO शाहज़मा चांडियो साहब सां ॻाल्हाईंदासीं। उन्हनि खां वधीक तफ़सील पुछंदासीं छो जो असांखे ज़रियनि खां ख़बर पई हुई त कुझु माण्हू एक्सपायर थिया आहिनि, कुझु जेको आहे इंजर्ड बि आहिनि। वधीक तफ़सील असीं शाहज़मा साहब पुछूं था, फ्री थियनि फ़ोन ते ॻाल्हाए। सर कुछ मौक़िफ़ देंगे अपना मोटरवे पुलिस से? नहीं कुछ तो मौक़िफ़ आप देंगे ना। जाहिर है लोग कह रहे हैं कि सुबह से यहाँ ट्रॉलर खड़ा हुआ था, कि आपने इस ट्रॉलर को हटाने की कोशिश ऐसा कुछ किया नहीं? हमारे हायर साहब को देंगे। नहीं हायर तो आप कुछ तो देंगे सर, ड्यूटी पे तो आप मौजूद है ना, कुछ तो देंगे ना आप सर मौक़िफ़? आ रहे हैं वो आपको। नहीं किस टाइम आएंगे वो? मतलब आप कुछ नहीं कह सकते सर? आ रहे हैं आपको देंगे सर। जिम्मेदारी तो बनती है ना, आपकी ड्यूटी है सरकार। वो हम देंगे। आप अभी कुछ दे देना, कुछ तो बता दे कितने लोग मरे या कुछ तो बता देना। क्योंकि सुबह से ये मामला हो रहा है, कुछ तो बोले ना सर। सुबह से ये मामला खराब है, लोग दरबदर फिर रहे हैं, आवाम दरबदर हो गई है। आप लोग क्या कर रहे हैं सुबह से, यही बता दें हमें, आप लोग क्या कर रहे हैं? रोड सुबह से 8 घंटे बंद था। ठीक है। जैसे रोड खुलता है आपको पता है ट्रैफिक बहुत ज्यादा है, फ्लो बहुत ज्यादा थी। मेरे भाई 8 घंटे आप समझते हैं कितने होते हैं? आप समझते हैं 8 घंटे ट्रैफिक बंद था। अच्छा उन्होंने बंद किया हुआ है, आप उनसे पूछे ना क्यों बंद किया हुआ है? नहीं तो आपकी कोई जिम्मेदारी नहीं है रोड को खुलवाना या कुछ करना, आपकी कोई जिम्मेदारी नहीं है। उधर ही तो थे, रोड ही तो खुलवा रहे थे 8 घंटे से। आप देख तो ले हमारी। मैं दोपहर में 4 घंटे का प्रोग्राम लाइव करके आया हूँ, उसमें आप तो नजर नहीं आए कोई भी मुझे सर। ये कंडीशन देखते हैं आपकी होगी, लेकिन अभी जो एक्सीडेंट हुआ है सुबह से ट्रॉलर खड़ा हुआ था, जरी कोई तो जिम्मेदारी लेगा ना सर। सुबह से ट्रॉलर खड़ा था, नहीं पीछे कोई लगाया नहीं कि कुछ बात कुछ तो करना है। आपको पता है ये सुबह से खड़ा हुआ था यहाँ 8 बजे से खड़ा है। ये मोटरवे वालों का हाल जो बात करने के लिए भी तैयार नहीं है। SHO शाहज़मा चांडियो साहब मौजूद है हमारे साथ, उनसे बात करेंगे। सर अस्सलाम वालेकुम। सर माशाल्लाह हर टाइम हर जगह ते मौजूद। सर कीअं थियो एक्सीडेंट? कुछ तफसील, कुछ माण्हू मरिया आहिनि या एक्सपायर थिया आहिनि? अञा छा जो गाॾी ख़राब बि थी ॾींहं खां वठी न, ही कोच में पोयां लॻी आहे। बाक़ी जेके ज़ख़्मी आहिनि कुझु हाणे विया आहिनि हॉस्पिटल में न। मुंहिंजो स्टाफ, मुंहिंजो सूबेदार, मुंहिंजा स्टाफ विया आहिनि, उनखां अपडेट वठूं था। असीं फ़िलहाल रोड ते बीठा आहियूं, रोड पासे करायूं, कुछ पैसेंजर बीठा गाड़ियुनि में चाढ़ियूं, उनखे मोकिलियूं, बाक़ी उतां अपडेट वठूं था। समझो था त मोटरवे पुलिस के अगर गाड़ी सुबह खां बीठी हुई त इन लाइ का ब्रेकर वगैरह कुछ हणन आदत ताकि कुछ बचाव थे सर? अब रखंदा आहिनि, कोन रखंदा आहिनि, हीअं रखी विया आहिनि कोन वग़ैरह। कोन रखंदा आहिनि, बस ख़राब थींदी आहे त ईंदा आहिनि कोन मोन रखंदा आहिनि। तो शायदि हैदराबाद वारो रोड बंदि आहे न, इन मसरूफ़ लॻा पिया, उन जेका असीं पंहिंजे इलाइक़े में मसरूफ़ हुआसीं, ही वरी शायदि उन मसरूफ़ लॻा पिया।
अच्छा हींअर माना रोड जी पोजीशन छा आहे खुलियल हिन ताईं क्लियर थी वियो आहे रोड खुलियल आहे ठीकु आहे। चाहे जो तव्हां रोड ठहे पियो उन ठहण जे करे डबलिंग छो थी वञे न उन जे करे फ्लो स्लो थियो थो वञे गाॾियूं स्लो थी थो वञे वॾियूं गाॾियूं आहिनि स्पीड में निकिरनि कोन थियूं स्लो थी थियनि स्लो जे करे पोइ पहिरीं बि मामला थींदा रहिया आहिनि तव्हां सम्झो था त मटियारी जी इंतिज़ामिया या हैदराबाद जी इंतिज़ामिया खे मिली करे का अहिड़ी हिकमत अमली तय करणु खपे त हिन मामलनि खां असीं परे थियूं ऐं इहे दूर थियनि कुझु असुल हाणे इहो इंतिज़ामिया मामिलो वॾा इंतिज़ामिया वारा ॿुधाईंदा असांजो जेको आहे उहा ॿुधाईंदुसि ठीकु आहे असां ॿुधायूं सिक्योरिटी सां असां पंहिंजी सिक्योरिटी मुंहिंजूं 4-5 मूं एक्स्ट्रा मोबाइल घुराए बि हली छॾियूं ॾेई सघो था त ज़रूरी आहे पर हाणे रोड ठहे पियो त हुनखे हू छा कनि रोड में कमु पियो हले पर हाणे असां सिंगल रोड लाइन हले थी सही आहे डबलिंग लाइन में हले तॾहिं रोड ब्लॉक थो थिए न ते सभु प्यार सां मोहबत सां हिकिड़े सिंगल लाइन में हलनि त मुंहिंजे ख़्याल त कोन पर इहो बि असां पाकिस्तानी शहरनि जो बि फर्ज़ु आहे त हिकिड़ी सिंगल लाइन हले त हुन में तकलीफ़ कोन थींदी बसि उन जे करे लाइन में त केरु वाकई नथो लॻे बसि उन जे करे डबलिंग थिए थी असीं बि सुबुह बि आया आहियूं ऐं हींअर कान हिते हफ़्ते खां कमु बंदि पियो आहे पर स्लो लाइन हले पई अगरि मोटरवे वारा कुझु वेझनि थाणनि मां कुझु तव्हांजा जवान खणनि हुआ ऐं हिन मामले खे कंट्रोल कनि हा त सम्झो था त एतिरो टाइम न लॻे हा न मोटर वारा असांजो स्टाफ कोन खणंदासीं पंहिंजो स्टाफ लॻाईंदासीं हू पंहिंजी महिनत ड्यूटी कंदासीं पंहिंजी उहो ॿुधाईंदा आहिनि असांखे इतला कंदा आहिनि जीअं हींअर इतला कयूं मूंखे पोइ इतला कयूं त वधीक मूं एक्स्ट्रा न फ्री घुराए छॾी असांजे शाहपुर त 2 मोबाइल घुराए छॾियूं उहो बीठियूं आहिनि मुंहिंजी पंहिंजी मोबाइल बीठी सुबुह बि हुयूं पर हाणे ट्रैफिक वधीक संडे जो ॾींहुं आहे न जेके माण्हू घर वञनि था उहे अॼु सभु विया कराची रूटनि ते ट्रैफिक हुन संडे जे करे वधंदी आहे हुनजे करे ठीकु आहे शाहज़ाद साहब महिरबानी थैंक यू सो मच शाहज़ाद मां चांडियो साहब तव्हांखे ख़बर आहे त मटियारी में हिन जहिड़ो ऑफिसर आउं नथो सम्झां त पूरे ज़िले में तव्हांखे मिलंदो हर वक़्तु हर जाइ ते तव्हांखे शाहज़ाद मां चांडियो साहब मिलंदो पोइ उहो लाइन ऑर्डर जी सिचुएशन हुजे ट्रैफिक जो इशू हुजे एक्सीडेंट हुजे पर ही साईं तव्हांखे हमेशह मौजूदु मिलंदो ॿियो को इंतिज़ामिया जे तरफ़ां मूंखे माण्हू नज़र न पियो अचे न को इस्पताल जी इंतिज़ामिया जे तरफ़ां न को DC मटियारी जे तरफ़ां फ़िलहाल आउं सोचां थो त प्रोग्राम बंदि कयां पर तव्हांखे इस्पताल जी अपडेट आउं ॾियां उन खां पोइ इंशाल्लाह तव्हांखे लाइव हॉस्पिटल ताईं वठी थो हलां ऐं ॾिसूं था त उते हॉस्पिटल जी पोज़ीशन छा आहे ऐं उते माण्हू केतिरा आहिनि बस एक सेकंड कितना जाएगा खाना लगा तकरीबन 10-12 आ गए हैं अभी कुछ OPD चल रही है ओपीडी चल रही है अभी आपके पास यहाँ कितने पहुंचे अभी यहाँ पे तो कंफर्म टोटल घणा सवार कुछ खबर है यार कुछ खबर ना है अच्छा ॿियो को तव्हांजो आला अफसर वग़ैरह हिते मौजूद आहे या सिर्फ़ तव्हां आहियो हाँ ना है सब स्टाफ को मैंने डॉक्टर सुना दूंगा ठीक है थैंक यू डॉक्टर अब्दुल सलाम पान मौजूद सर छा पोजीशन आहे कुछ रेफर थिया आहिनि या सभिनी जे लाइ हिते हलंदड़ आहे न तकरीबन फ़िलहाल त असां हिकिड़ो पेशेंट सिर्फ़ु रेफर कयो आहे रोड बंदि लॻो पियो आहे इन करे जेको सफ़ा सीरियस पेशेंट आहे हुनखे मोकिलियूं था रोड बंदि थियण करे अञा वधीक मसइलो थी सघे थो उन करे असां कोशिशि करियूं था त जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे हिते मैनेज करे वठूं तकरीबन मरीज़नि खे कवर करे विया आहियो तकरीबन हिकिड़ो मरीज़ एक्स्ट्रा सीरियस हो उनखे असां रेफर कयो आहे बाक़ी मरीज़ कवर करे विया आहियूं माशाल्लाह एक्सपायर केर कोने न माशाल्लाह अलाह जो शुक्र आहे अञा ताईं का डेड बॉडी रिसीव कोन थी आहे टोटल घणी सारे ते इंजर्ड आहियूं तव्हां 20 मरीज़ 18 खां 20 में
उन जो लाइट बंद आहे सॼो सिस्टम हले शाहपुर चाकर शाहपुर चाकर जा आहियो जी बचा थी वियो आहे शुक्र अल्लाह एक्सीडेंट भला कीअं थियो कुझु यादि आहे याद यार रश हुई रोड सुबह 8 बजे खां बंद हो ये तव्हां भला घणनि कलाकनि खां पोयां फाथा पिया हो रोड ते तकरीबन सर वरी बि थियो न तव्हांजो सुबह जो 8 बजे का सब फसल क्या नाम है सर मोहम्मद अशरफ नाम है अशरफ भाग कह रहे हो पाण मैं राजपूत आया रोड खिलाफ टे गाड़ी अॻिते कोच हुई अच्छा वॾी स्पीड में जेकी पंजाब वारी गाड़ी हुई हू निकिरे पियो अच्छा हुन सां गॾु वरी नौशा वारी गाॾी हुन बि स्पीड ॾिनी हुन साम्हूं ट्रालो अची वियो हुन कट हणी न हीअ जाॻे असांजी जेकी गाॾी हुई जाॻे पोयों लॻी हुन ट्रालर जे पोयां लॻी अच्छा ब्रेक वग़ैरह लॻी वियो अला साईं गरम कयो ब्रेक लॻी वई जेकी अॻे गाॾी हुई ये भी कवर करें पीपल्स पार्टी जा कुछ वर्कर भी हिते मौजूद आहिनि जमील मंगवाणो असां सां मौजूद आहे जमील बि गॾु आहे पीपल्स पार्टी जा काफ़ी वर्कर मौजूद जमील छा पोजीशन आहे सिचुएशन कंट्रोल आहे सॼी अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो अल्लाह जा वॾा खोड़ इंसान को इंस्पायर कोन थियो बाक़ी तव्हांजी मैनेजमेंट डॉक्टर ऐं खां सियासी समाजी दोस्तनि सुठी हेल्प कई उन्हनि खां पोइ हिन वक़्तु स्कूल पिया अल्हम्दुलिल्लाह सही कंट्रोल में आहे सभु शइ अल्लाह जो शुक्र आहे अच्छा केतिरियूं भला लेडीज़ केतिरियूं आहिनि इंजर्ड में मर्द केतिरा आहिनि ॿार केतिरा आहिनि कुझु आहे अंदाज़ो हिन खां टे लेडीज़ूं आहिनि ठीकु आहे टोटल तइदाद आहे 30 ॼणनि जी 30 ॼणनि जी आहे 30 ॼणनि जी तइदाद आहे उन में ॿार बि आहिनि उन खां पोइ जेको आहे सो एजड माण्हू बि आहिनि लेडीज़ ॿिन्ही खां टिनि जी पर अल्लाह जो इहो ई शुक्र थियो जो इंस्पायर कोन थियो बाक़ी हाणे ज़ख़्म आहिनि अल्लाह सही थी वेंदा अच्छा साईं कुझु ॿुधाईंदो त जेको ट्रालर आहे उन जेको ड्राइवर वग़ैरह गिरफ़्तार या कोई अहिड़ी शइ थी आहे ठीकु आहे अच्छा ट्रालर जो ड्राइवर ज़ख़्मी आहे ट्रालर जो ड्राइवर ज़ख़्मी आहे बस जो ड्राइवर ठीकु आहे ठीकु आहे अच्छा ट्रालर ॿुधण में पियो अचे त सुबुह जो 9 बजे खां बीठल हो पोइ छा मोटर वारनि खे हुनखे हटाइण जो या का साइड में रुकावट वग़ैरह रखण जी तौफ़ीक़ न पहुती हेॾे वॾे नुक़सान जो सर ज़िम्मेदार कंहिंखे सम्झंदो बीठल ट्राले खे अच्छा हिन में ट्रालर वारी का ग़लती न ट्रालर जो कोई ड्राइवर वग़ैरह सां ॻाल्हि ॿोल या कहिड़ी थी आहे या आहे कोन उहो उते मौजूदु केरु कोन्हे न को कैलेंडर न को छा ठीकु आहे महिरबानी सर महिरबानी उहो त बीठल आहे ॾिसी आया आहियूं हाणे त ख़ैर मोटर वारनि साइडूं वग़ैरह लॻाए छॾियूं आहिनि रुकावटूं लॻाए छॾियूं आहिनि हाणे त को फ़ाइदो न छा था सम्झो मोटर वारनि जी हिन में ग़लती आहे महिरबानी वधी साईं महिरबानी इहो रश तमामु घणी आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो समाजी ऐं सियासी माण्हू बि हिते मौजूदु आहिनि पीपल्स पार्टी अॻुवाण कुझु मौजूदु आहिनि ऐं सिचुएशन अंडर कंट्रोल आहे ऐं कुझु सीरियस पेशेंट जेके आहिनि पुलिस बि हिते मौजूदु आहे पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾिए पई फ़िलहालु तव्हां सां एतिरो ई पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कजो मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो पंहिंजो ख़्यालु रखिजो